एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देर में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॼो क़ौमी काज खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। सोबो देरो एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेज कैंपस सोबो देरो जे चीफ इन पेट्रोल इंजीनियर मुमताज़ अली चन्ना, चीफ एडवाइज़र सिकंदर अली चन्ना, प्रिंसिपल अब्दुल हकीम चन्ना ऐं ॿियनि उस्तादनि शागिर्दनि सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई। इन मौक़े ते शागिर्दानी ऐं शागिर्दनि पारां क़ौमी गीत रक़्स ऐं मुख़्तलिफ़ टेबलोज़ ऐं ॿिया क़ौमी गीत पेश कया विया। सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां उस्तादनि शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असीं अवामी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करियूं था जंहिं सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में उजागर कयो आहे। हिननि चयो त असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। सकाफ़त खे उजागर करण ऐं नफ़रतूं ख़तमु करण, दुनिया खे पंहिंजे ईंदड़ नसलनि खे मोहबत जो पैगाम ऐं सकाफ़त सां मुतासिर कराइण आहे। 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाए धरती माँ के लफ्ज़न जी भेटा पेश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।